अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टाइम न्यूज़ ऑनलाइन सां गॾु आहियां इमरान अली गोपां। ख़बर शामिल कयूं था कुंभ खां नसीर अहमद सोलंकी जी रिपोर्ट मुताबिक़ कुंभ शहर में औरतुनि जी ॼाण में इज़ाफ़ो करण लाइ बीबी बोर्ड पारां हुनरी सेंटर क़ाइमु कयो वियो आहे, जंहिंमें औरतुनि खे भर्त भरण, रैलियूं ठाहिण, सिलाई जो कमु सेखारियो पियो वञे। उन सिलसिले में हुनर जो कमु सिखण लाइ जागरूकता तक़रीब मुनक़द कई वई। उन मौक़े ते तक़रीब में शरीक बीबी बोर्ड सिंध ज़िला खैरपुर जे डिस्ट्रिक्ट मॉनिटरिंग ऑफिसर मैडम बेनज़ीर भट्टी, असिस्टेंट प्रोफेसर शाह लतीफ़ यूनिवर्सिटी ज़ुबैदा भट्टी, मिस नज़ीरा तुमरानी, मिस परवीन भट्टी, उस्ताद हमीर हुसैन तुमरानी, मिस ज़ोहरा तुमरानी ऐं ॿिनि ख़िताब कंदे चयो त बीबी बोर्ड पारां सिंध गवर्नमेंट जे तावन सां औरतुनि लाइ हुनरी सेंटर क़ाइमु कयो वियो आहे, जंहिंमें पहिरें मरहले में 50 औरतुनि खे भर्त भरण, टुक ठाहिण, रिलियूं ठाहिण ऐं चादरूं ठाहिण जी सिख्या ॾिनी पई वञे। हुननि चयो त सेंटर क़ाइमु करण जो मक़सदु आहे त औरतुनि में सुजाॻी पैदा कई वञे। औरतूं मर्द जे मुक़ाबले में घर वेही कमु करे कुझु हासिलु करे सघनि। जॾहिं त सिख्या हासिलु कंदड़ औरतुनि जो चवणु हो त असांखे तमामु घणी ख़ुशी थी रही आहे जो सेंटर ते अची सिख्या हासिलु करे रहिया आहियूं। हुननि चयो त मुकमल सिख्या हासिलु करण सां असां बि घर वेही ऑनलाइन कमु करे पैसा कमाए सघूं थियूं।